मौजूद आहियूं पंगड़ो शहर जी मेन बाज़ार में, जिते ईद जी ख़रीदारी हलंदड़ आहे। उन हवाले सां हिते जेके दुकानदार आहिनि या जेके ॿिया दुकानदार हुनखां पुछंदासीं त ईद जे हवाले सां उन्हनि जी ख़रीदारी हींअर केतिरे हद ताईं आहे। जी त हीअ यकदमि पेट्रोल जेको 50-60 रुपया वधियो आहे ऐं शयुनि जा अघु कोन्हे, दुकानदारी न हुअण बराबरि आहे, तमामु घणी मुतासिर आहे ऐं सभु परेशान आहियूं हिन साल अॻु जी साल भेट में। महांगाई बि थी वई आहे, जंग जो जेको आहे उनजे करे बि माहौल ॾाढो ख़राबु आहे, असीं ॾाढा परेशान आहियूं ऐं असीं अपील था करियूं त जेको आहे जिन्स जो रेट बि कयो वञे, जीअं पंहिंजो तेल जा अघु किराया वञनि त असां दुकानदारनि कुझु रिलीफ थिए। बाज़ार जेका सुनसान लॻा पिया आहिनि, महांगाई जाम थी वई आहे, डीज़ल हर शइ जेकी आहिनि चढ़ी वई आहे ऐं माण्हू जेकी त 5 रुपए जेके शइ वठी ईंदो हींअर उहो साॻी 10 रुपए जी थी वई आहे। हिते विकिरो जेको न करण लाइ ॾुखियो थी वियो कमु, जंहिंजे लाइ ग्राहक बि परेशान आहिनि ऐं दुकानदार बि परेशान आहिनि, जंहिंजे करे सीड़प में न को उनजो अख़राजात अफोर्ड करे सघे थो, न को बाज़ार में कमु आहे, हर को पंहिंजी पेट पूरी में मस लॻो पियो आहे। माना बिल्कुलु सन्नाटो लॻो पियो आहे। पहिरीं अञा माशाल्लाह ईद में कारोबार सुठो हूंदो, हींअर एतिरो बहिरान अची वियो, माना सफ़ा तंगी थी वियो आहे ऐं तेल जो रेट जीअं वधियो आहे उन खां पोइ बिल्कुलु माना कारोबार ठुप बंदि थी वियो आहे सफ़ा। बिल्कुलु तेल जेको आहे न, इन जी वजह सां असांजा चपलनि जा रेट बि जाम हैवी थी विया आहिनि, वधी विया आहिनि, माना ख़रीदारी में जाम तंगी। तव्हां ॾिसो हींअर जेका ताज़ी जेका ईरान ऐं इसराइल जी जंग खां पोइ जेको सो तेल जे रेटनि में वाधि करे ग़रीब आवाम खे जेको सो रिलीफ जे बजाए उन ते जेको सो हिकिड़ो महांगाई जो बम किरायो वियो आहे, जंहिं सबबु अॼु जेका बाक़ी ईद खे 5 ॾींहं बचा आहिनि पर का बि जेका मार्केट में का बि हलचल कोन्हे ऐं हुकूमत जेका बिल्कुलु जेका हिकिड़ी का बि अहिड़ी रिलीफ फिराम कोन कई आहे। बहरहाल तमामु ॾिसो अॼु बि जेका मार्केटूं मुकमल वीरान नज़र अची रहियूं आहिनि, जंहिं सबबु ग़रीब वीचारो जेको आहे छा जेको थो ख़रीदारी करे, हर शइ जेका माना महांगाई थी वई आहे। बाक़ी महांगाई उरूज ते आहे, ईद जेकी आहे त कंहिं ग़रीब जी न आहे, ईद आहे ई वॾे माण्हू जी, जेको पैसे वारो हुजे उहे। बाक़ी असीं मिडिल क्लास वारा जेके आहियूं हिसाब किताब लॻायो आहे त पहिरें रोज़े खां अॼु 24 रोज़ो आहे, का ख़रीदारी न आहे, दुकानदार हिक ॿिए जे मुंहं में पिया ॾिसनि त अलाए छा थींदो। जिन जा पंहिंजा दुकान आहिनि उहो त ठीकु आहे, जेके वीचारा मसवाड़ ते आहिनि उहे सफ़ा रहिजी विया आहिनि। तेल हाई क्लास में जंग ईरान में थी, उनजा तासरात साईं असां पाकिस्तान में कहिड़ा तासरात पिया आहिनि। मार्केट में हींअर बिल्कुलु रुझान कोन्हे महांगाई जे करे, ऐं पहिरियों जेको आहे पेट्रोल घटि हूंदो आहे, माण्हू वटि पैसो हूंदो, ज़मींदार ख़ुशि हूंदो आहे, हाणे ज़मींदार बि ख़ुशि न आहिनि, इन करे जेको आहे मार्केटनि में कमु जाम घटि आहे, तव्हां ॾिसी सघो था। दुकानदार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो इहो ई चवणु हो जेको पेट्रोल ऐं डीज़ल जो ताज़ो रेट वधायो आहे, उन रेट वधण खां पोइ जेको आहे सो जेका ईद ख़रीदारी आहे उहा बिल्कुलु बि न आहे। कैमरामैन टीम सां गॾु बशीर खोसो, धरती TV न्यूज़, पंगड़ियो।